क़ौमी असेंबली में खिताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त संदसि ज़ाती राय आहे त पार्लियामेंट जी कार्रवाई सिधी ॾेखारी वञे। पार्लियामेंट खे इन हवाले सां पंहिंजो चैनल आणणु घुरिजे। संदसि चवणु हो त ऐवान में वेठल माण्हू ज़ाती मक़सद लाइ पार्लियामेंट ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था। बचा वारे वज़ीर जो चवणु हो त निहाल हाशमी जे अणवणंदड़ बयान जो हवालो ॾिनो वियो, उन जो को बि दिफ़ा नथो थी सघे। हुन चयो त निहाल हाशमी जे बयान बाबति वज़ीर आज़म खे क़ौमी सलामती बाबति इजलास बैदि ॿुधायो वियो। निहाल हाशमी जे बयान जी रुगो मज़म्मत ई करे सघिजे थी। बचा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त निहाल हाशमी जे बयान जारी थियण बैदि संदसि 1 कलाक अंदरि ई उन जी सियासत सुञाणप ख़तमु कई वई। पाणी ऐं बिजली वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त निहाल हाशमी जो बयान मुज़म्मत चोगो आहे, जंहिं ते खेनि शर्मसारी आहे। ख्वाजा आसिफ चयो त अदलिया जी आज़ादी उन्हनि जे वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जी जदोजहद जो नतीजो आहे। अॼु अदलिया आज़ादु आहे ऐं हू उन जो दिफ़ा करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त PP वारा बीबी जे क़ुर्बानीनि जो ज़िक्र कनि था, पर संदसि क़ातिलनि खे नथा पकड़नि। ख्वाजा आसिफ चयो त खेनि आइन ऐं इदारा अज़ीज़ आहिनि। ज़ाती मुफ़दनि लाइ पार्लियामेंट खे घटि वधि ॻाल्हाए पियो वञे। संदसि चवणु हो त हू माहौल ख़राबु नथा करणु चाहिनि, पर ॻाल्हियूं करणु इन्हनि खे बि ईंदियूं आहिनि। हुन चयो त मुख़ालिफ़ धिर जो अॻवान पंहिंजे घरनि जी ख़बर वठे, पंजाब में रोज़ को न को लगड़ काटा थियल हूंदो आहे।